जी अस्सलाम वालेकुम दोस्तों, शाह हसन बाकू मां ही हिकिड़ो किलो आहे शेरवानशाह जो अंदर किलो ही हिकिड़ी दीवार आहे किले जी ऐं अंदरि आहे शेरवानशाह जो को रहाइश या उन जेको आहे मकान आहे। सो तव्हांखे अॼु हिते दीदार करायां थो। ही बिल्कुलु साम्हूं आहे, साम्हूं ही निज़ामी स्ट्रीट आहे, उन सां लॻ आहे। सो जिन दोस्तनि खे अगरि हीउ किलो ॾिसणो आहे त ज़रूरु हीउ ॾिसो, ॾाढी आलिशान जॻह थियल आहे। सो अचो तव्हांखे किलो घुमायूं था। सो हिन किले जे अंदरि रहाइश वारो सिस्टम आहे। हीअ दीवार आहे, हिन गेट मां अंदरि आहियां ऐं अहिड़ा खोड़ सारा गेट आहिनि। सो हीअ रहाइश आहे अंदरि। अचो तव्हांखे हीउ किलो घुमायूं था। सो असां हीअ जो किले जो मेन गेट आहे, असां ॿिए गेट मां अंदरि आया आहियूं। सो हीअं इंट्रस्ट आहे। सो किले में अंदरि रहाइश आहे तव्हांजी, हिते रेस्टोरेंट आहिनि, शॉपिंग जा सामान बि आहे, तव्हां सोविनियर्स आहिनि, उहे बि तव्हां हितां वठी सघो था। ज़बरदस्त माहौल ठाहे अथऊं, ज़बरदस्त माशाल्लाह। बिल्कुल किले जे अंदरि हिकिड़ो टावर आहे, मेडिन टावर या समथिंग चवनि था पिया। हिकिड़ो तारीख़ी जॻहियूं ठहियल आहिनि। सो ही हिकिड़ो इन्हनि जो ओपन एयर म्यूज़ियम आहे, हिन में अंदरि महल जे अंदरि। सो तव्हांखे ॾेखारींदा। अच्छा, हिन में अंदरि वरी ही साम्हूं मेडिन टावर आहे, हिते वरी नंढा नंढा रेस्टोरेंट ठाहे छॾिया आलिशान क़िस्म जा। ॾाढो सुहिणो माहौल लॻो पियो हिते माशाल्लाह। अच्छा, ही चवनि था त ही इचेरीशहर आहे, जेको बाकू जो पुराणे में पुराणो शहर उहो ही आहे, इचेरीशहर जंहिंखे चवंदा आहिनि। ठीकु आहे, इन किले में अंदरि उहो तारीख़ी शहर जेको आहे पुराणे में पुराणो इचेरीशहर चवंदा आहिनि इनखे। सो ही मेन गेट खां जीअं अंदरि ईंदा, हीअ आहे मालूमात मर्कज़। सो इंफॉर्मेशन सेंटर आहे इहो। सो अंदरि वञी करे तव्हां जेको बि नओं माण्हू अचे त हिते ज़रूरु अचे, हितां थोरो पुछा कराए ऐं पोइ वरी तव्हां अंदरि वञिजोसि। हीअ ॾाढो सुहिणो आलिशान ठहियलु आहे, तारीख़ी जॻह हिननि खे हिननि सुहिणो पियो ठाही। हिननि मैप ठाहियो आहे सम्झो। सो हिननि जूं वीडियोस ठहियल आहिनि। सो वॾी महिरबानी तव्हां सभिनी दोस्तनि जी, पंहिंजी दुआ में यादि कजो। शाह हसन बाकू, आज़रबाईजान मां।
सो हिन में अंदरि अची करे लिखियलु अथव इचेरिशहर ऐं हीअ बार कोड खे तव्हां बार कंदासीं हिते मुख़्तलिफ़ पॉइंट्स जेके नंबर तव्हां ठहियल आहिनि ईअं ई नंबर हिननि ठाहिया आहिनि सो तव्हांखे आसान थी पवंदो हिन इचेरिशहर खे घुमण में सो इहा हिकु नंढी टिप्स तव्हांखे ॾियां थो हिते अचण जे लाइ वॾी महिरबानी सो सर प्लीज़ टेल मी So İçərişəhər, when we are talking about this place, we have to mark that first of all it is a reserve. Reserve means a special place which is controlled by the government. Okay. So and actually it is the most important part of Baku because of its historical significance. İçərişəhər literally in our language it means the inner city, inner. Why? Because we have fortification walls here. Okay. So before people use it to name everything outside as the outside city, but this one was the main part of Baku. The total size territory is 22 hectares. 22 एकड़ ते सॼो हिकिड़ो शहर आहे जी ओके Approximately 3,800 people live here. 3,800 people. ओके 3,800 माण्हू हिते रहंदा how many houses there Houses are more than 400. 400 houses and other historic areas what is this The most important historical object is the palace of Şirvanşaห์. Palace of Şirvanşah okay okay Medieval century. okay By the way, it is so it's a free or ticket how much like for tourists 15 AZN. 15 manats. 15 manat 15 manat जो ही महल आहे what's the name what शिरवानशाह जो महल आहे पैलेस आहे जंहिंजी क़ीमत आहे अंदरां वञण जी 15 मनात ठीक है okay another thing by the way the palace is included to UNESCO heritage. Okay. Okay. The second most important place here is this one, Meydan Tower. Okay, Meydan Tower. What is the Meydan Tower? It's like a defensive construction. Defensive construction. Okay. So Meydan Tower in how much fee? Like the same 15. अच्छा इन जी भी 15 फी है Meydan Tower जेका जंहिंजी मूं वीडियो ठाही आहे so this is the two important thing. Okay. By the way, also included to UNESCO World Heritage List. Okay. Okay. ठीक सो यूनिटी सी इंफॉर्मेशन ना जेका मूं तव्हांखे ॾिनी आहे असांजो हिते जेको इंचार्ज आहे उन असांखे ॿुधाई आहे सो वॾी महिरबानी